छोकरनि जा ख़ूबसूरत माना वारा ख़ूबसूरत नाला हुजण हर माउ पीउ जो ख्यालु हूंदो आहे। उहे पंहिंजी औलाद जा अहिड़ा नाला रखणु चाहींदा आहिनि जेके न रुॻो उन्हनि जे आस पास में नवां ऐं अनोखा हुजनि, पर तमामु घणा वणंदड़ ऐं सुठी माना वारा पिणु हुजनि। इहो ई सबबु आहे त केतिरा ई माउ पीउ क़ुर पाक जे नालनि समेत मुख़्तलिफ़ इस्लामी किताबनि ऐं तारीख़ मां नाला कढी पंहिंजे ॿारनि जा रखंदा आहिनि। अॼु असां छोकरनि जा अहिड़ा ख़ूबसूरत ऐं सुठी माना वारा नाला ॿुधाईंदासीं जेके शायदि तव्हां अॻु कॾहिं ॿुधा हुजनि। इन्हनि मां जेकी नाला तव्हांखे पसंदि अचनि उन्हनि बाबति असांखे कमेंट सेक्शन में ज़रूर आगाह कंदा त असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। पहिरियों नालो आहे अरीद। अरीद नाले जी माना आहे आदत, तरीक़ो। ॿियो नालो आहे अलियान। अलियान नाले जी माना आहे बुलंद ऐं आला। टियों नालो आहे अरहम। अरहम नाले जी माना आहे रहम दिल। चौथों नालो आहे अनान। अनान नाले जी माना आहे फज़ीलत वारो। पंजो नालो आहे फरज़ाम। फरज़ाम नाले जी माना आहे काबिल या लाइक। छहों नालो आहे आहिल। आहिल नाले जी माना आहे अज़ीम, अॻवान, बादशाह। हिकु नालो अरद आहे। अरद हिकु फ़रिश्ते जो नालो आहे। हिकु नालो अर्शमान बि आहे। अर्शमान नाले जी माना आहे अर्श जो मान, मर्तबो। हिकु नालो तलाल बि आहे। तलाल नाले जी माना ख़ुशी या मुसरत आहे। ऐं हिकु नालो अफ़ान आहे। अफ़ान नाले जी माना माफ़ करण वारो आहे।